बिरासिटी कलोड़ा कॉलोनी वासी 3 सालनि जी मासूम ॿारड़ी 24 कलाकनि खां गुम। हर हंधि ॻोल्हा बावजूद पतो न पइजी सघियो। वाटसन जो प्रेस क्लब ॾाढो सख़्तु एहतजाजी मुज़ाहिरो। बिरासिटी 3 सालनि जी ॿारड़ी किरन धीअ फर्ज़ंद कल्होड़ो गुज़िर ॾींहं खां घर खां ॿाहिरां रांदि कंदे ओचितो गुम थी वई। वाटसन जी मुसलसल ॻोल्हा बावजूद निंगरी जो को ॾस पतो नाहे मिली सघियो। लापता थियल निंगरी किरन जे पीउ फर्ज़ंद कल्होड़ो, वाटसन सोहरा कल्होड़ो, नादिर कल्होड़ो, हाफ़िज़ कल्होड़ो ऐं हामिर कल्होड़ो जी अॻवानी में प्रेस क्लब आॾो एहतजाज कंदे ॿुधायो त निंगरी जा वारिस कराची रहंदा आहिनि। माइटनि जी फ़ौतगीअ ते आयल हुआ त गुज़िर ॾींहुं निंगरी घर ॿाहिरां रांदि कंदे ओचितो गुम थी वई आहे। हुन ॿुधायो त असां मिटनि माइटनि में काफ़ी ॻोल्हा कई आहे पर निंगरी हथु न अची सघी आहे। हुन चयो त असांजी कंहिंसां बि का दुश्मनी नाहे। असांखे शक आहे त निंगरी हथु वठी गुम कयो वियो आहे या अगवा थी वई आहे। हुननि SSP नौशर फ़िरोज़ ऐं बस वारनि खे अपील कई त ख़ुदा निंगरी जी ॻोल्हा में मदद करे घर भातियुनि मां बेचैनी ख़तमु कई वञे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।